खानपुर महर में कोरोना वायरस का बचाव इंतजामिया हुकूमत हिदायत ते अमल कराइंदे शहर जो मुख्तलिफ बाजारों कारोबारी मरकज होटलों और दुकान बंद करा छड़िया जिते खानपुर महर जे पुलिस होटल मालिक याकूब मल के होटल हड़ाइण जे इल्जाम हेठ गिरफ्तार करे लाकअप करे छड़ियो। शहर जो बाजारों बंद थियण सबब खानपुर महर शहर वीरान थी वियो जॾहिं त वायरस जे ख़दशे सबब शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। होॾां खानपुर महर शहर में होटल ऐं कारोबारी मरकज बंद थियण सबब ॾिहाड़ी ते कम कंदड़ मजदूर तबको परेशान आहे। खैरपुर में असिस्टेंट कमिश्नर मिर्जा वलीद बेग पारां सिंध हुकूमत जे ऐलान ते अमल न करण ते होटल मालिकनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करी हुई। असिस्टेंट कमिश्नर खुलियल होटलनि ते छापो हणी ॿिनि होटल मालिकनि खे गिरफ़्तार कयो वियो। छापे दौरान केतिरा ई होटल मालिक फरार थी विया। मिर्जा वलीद बेग जो चवणो त गिरफ़्तार होटल मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। कोटड़ी जे केबी फीडर मां 40 वरहनि जे नामालूम शख्स जो लाश हथायो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। लाश खे वाह भरिसां गुज़रंदड़ पाक फ़ौज जवाननि ॾिसी पाणी मां कढी किनारे ते रखी पुलिस जे हवाले कयो, जंहिंखां पोइ पुलिस पहुची लाश खे कोटड़ी बिलावल अस्पताल पहुचायो जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश खे सर्द खाने में रखियो वियो आहे। अस्पताल जे एमएस हफ़ीज़ आरई मूजिब लाश जी वारसी न थियण ते खेसि ईदी जे हवाले कयो वेंदो। धावजी वासियुनि पारां शहर में गंदगी आबादी वारे इलाइक़े में क़ाइम पोल्ट्री फार्म ख़िलाफ़ मेन नेशनल हाईवे ते जिसकम अॻवान निज़ाम जोखी जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि निज़ाम जोखी अल्ताफ़ जुमन जोखे सलीम बिन साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त धाबेजी शहर जा समूरा इलाइक़ा मक़ामी इंतज़ामिया न हली करे गंदगी जे वर चढ़ी विया आहिनि। हर हंधि गटर उथरण सबबु किनो पाणी घरनि में काए पियो आहे, जंहिं सबबु मच्छरनि जो अज़ाब वधी वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि पर मुंहुं कढियो आहे। हिननि मुताबिक़ कयो त आबादी मां पोल्ट्री फार्म जो ख़ात्मो करे सफ़ाई कराई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk